यादि रखो जेका क़ौम फ़क़ति जबर खे सम्झे थी ऐं मगर खे नथी सम्झे उनखे जीअण जो को हक़ न आहे। जबर खां तारीख़ जे किन घड़ियुनि में मकर वधीक ताक़तवर, वधीक ख़ौफ़नाक ऐं वधीक कातिल थींदो आहे। जबर हीणो आहे। ॿुधो, जबर खे 83 में तव्हां हीणो कयो, तव्हां 68 में जबर खे शिकस्त ॾेई चुका आहियो, तव्हां ज़िया जे सूरत में जबर खे ज़लील ऐं ख़्वार करे चुका आहियो। मकर तव्हां सां विढ़े थो। जबर कमज़ोर आहे, जबर हीणो आहे, जबर नंढो आहे, जबर ख़्वार आहे, जबर ख़राब आहे। मकर थो विढ़े, मकर हुन ते पोश थो विझे, मकर हुनखे ठाहे थो, सिंधड़ी 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 करे थो। मकर जबर खे ताक़तवर बनाए थो ऐं जबर जे राहनि खे साफ़ थो करे। मकर सां विढ़ो सिंध जा माण्हू, मकर खे सम्झो। हू कहिड़ा पोश विझी अचे, ख़ूबसूरत बिला हणे, सेंटूं विझी अचे, शाह जे शहरनि जा लिबास पाए अचे, सिंधड़ीअ जे लजनि जो मुहाफ़िज़ बणिजी अचे, बम गोला हणी अखियूं ॻाढ़ियूं करे सिंध जो सपूत बणिजी विझे, तव्हीं हुनखे सुञाणी सघंदो। मकर जे कॾहिं लिबास मटाए अचे त हुन 7 लिबासनि में बि सुञाणी सघंदव मकर खे। सुवाल आहे, तव्हां में एॾो दिमाग़ आहे?